छो माण्हू पैसा था ॾियनि इन लाइ ॾियनि था त आउं जेकॾहिं परे थी वियुसि त मुंहिंजी बायोमेट्रिक तब्दील कोन थींदी, मूंखे वरी बि उहा बायोमेट्रिक वारनि खे पैसा ॾियणा पवंदा, मूंखे वरी बि उहा ज़लालत करणी पवंदी, मुंहिंजो महीने जो फ्यूल ख़र्च थींदो, मुंहिंजो टाइम ज़ाया थींदो। इन जे करे उहे मजबूर थी उन्हनि खे पैसा पियो ॾे। ऐं जिते ॿार आहिनि उते उस्ताद न आहिनि, जिते ॿार न आहिनि उते 4-4 5-5 कहिड़ी 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 हिकमत अमली आहे उन्हनि खे। ॾिसो लीडर जो मक़सदु छा हो? लीडर जो मक़सदु हूंदो आहे क़यादत करे। लीडर जो मक़सदु आहे उस्तादनि जिन खे असां लीडर चूंडियूं था उहो असांजे मफ़ादनि जे लाइ फाइटिंग करे। छा लीडर जो इहो मक़सदु आहे त पंहिंजी गाॾी, पंहिंजो बैंक बैलेंस, पंहिंजो सिस्टम खे वधाए ऐं उस्ताद खे असां सभु कीड़ा मकोड़ा आहियूं, असांजा उस्ताद न आहिनि। आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो त असां दोस्तनि खे रिक्वेस्ट था कयूं त तव्हां ही जेको बि असां खां मिस्टेक्स थियो, असांजे दोस्तनि खां जेका असांजी इदारा जीअं हुननि जो इदारो आहे तीअं असां बि हिकिड़े इदारे में ठाहियूं। असां पंहिंजो इदारो ठाहे हुननि सां फाइटिंग कई। असां ॿिनि वोटनि सां हलो इलेक्शन हाराए बि वियासीं, असांजा ॾोण ही आहिनि। पर ही अगरि टुटंदा असां हिननि खे रोकींदासीं उन्हनि सां। पर हुननि ते जेकी दोस्त विच जो किरदारु अदा पिया कनि उन्हनि खे खपे त हुननि सां चिटा ऐं साफ़ लफ़्ज़नि त छा नूर मोहम्मद हिकिड़ो ईअं कोन्हे त को नूर मोहम्मद जी हैसियत, पर नूर मोहम्मद ज़िले जो उस्तादनि जो अॻुवान आहे न। तव्हां हुनखे ज़िले जे तव्हांजी वर्किंग कमेटी हो, असां जेकी चूंडिया आहिनि ज़िले जी वर्किंग कमेटी खे मिटाए छॾियो, उहो पंहिंजी वर्किंग कमेटी जो नालो रखनि। या असांखे जेकॾहिं वर्किंग कमेटी जो मेंबर तस्लीम कनि था त असांजी ॻाल्हि ते हुननि खे दुनिया जे अंदरि जिते किथे इजलास जे लाइ दरख़्वास्त था ॾियो। हिकिड़े उस्ताद जी दरख़्वास्त ते बि हुननि खे इजलास घुराइणु खपे। जेकॾहिं मूंसां जाती थिए, मूंखे पागल पिया पवनि, ऐं जेकॾहिं दरख़्वास्त ॾियां उहो इजलास नथा घुराइनि। पोइ ईअं छेड़ छेड़ी उस्ताद न निकिरंदा, उनजे ख़िलाफ़ बग़ावत न कंदा त छा कंदा माण्हू? तव्हां ॿुधायो छा कंदा माण्हू? तव्हां रस्तो ॿुधायो। जेकॾहिं न त ॾिसो मुंहिंजा दोस्त तव्हां सभु असां खां वधीक तेज़ दिमाग़ वेठा। आउं सिर्फ़ु इहो त चवां त असांजो बार हर मंथ ते मुशावरती इजलास थियणु खपे। जेकी दोस्त असांजा दोस्त आहे हुन खां छॾे विया आहिनि या हुन वर्किंग कमेटी में विया, घटि में घटि असां मशवरो कंदा यार, कल्ह असां सां गॾु बीठो।